धगानो बोज़दार खां ख़बर शामिल कयूं पिया। अब्दुल अज़ीज़ खासकेली जी रिपोर्ट मुताबिक़ धगानो बोज़दार लॻे बुकीरा शरीफ में बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे सियासी पारो गरम थियण लॻो। ज़िला काउंसिल मेंबर आफ्ताब अहमद खोखर तरफ़ां कार्नर गॾिजाणी कोठाई वई। सियासत में एक दफ़ो वरी माहौल गरम थियण लॻो। बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे कार्नर गॾिजाणियूं शुरू थी वयूं। बुकीरा शरीफ में खोखर हाउस ते ज़िला काउंसिल मेंबर आफ्ताब अहमद खोखर तरफ़ां कार्नर गॾिजाणी सॾाई वई, जंहिंमें बुकीरा शरीफ जे सियासी समाजी शख़्सियतुनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। कार्नर गॾिजाणी में आफ्ताब अहमद खोखर तक़रीर कंदे चयो त बुकीरा शरीफ जे अवाम हमेशह खोखर बिरादरीअ जो साथ ॾिनो आहे ऐं हिन दफ़े बि बल्दियाती इलेक्शन में बुकीरा शरीफ जे अवाम असांखे वोट ॾेई कामयाब कंदी। आफ्ताब अहमद खोखर तक़रीर दौरान बुकीरा शरीफ जे अवाम खे ड्रेनेज सिस्टम जो मसइलो हमेशह लाइ ख़त्म कंदे पंहिंजे ज़ाती ज़मीन अतियो करण जो ऐलान करे छॾियो।